नाज़रीन अवामी नींद में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त से तक खिपरो का खबर ॾींदा तो खिपरो में सूफ़ी शायर हज़रत मंठार फ़कीर राजड़ जी 84 वर्सी अक़ीदे एहतराम से मल्हाई वही। सूफ़ी शायर जी वर्सी के मौके ते बज़म तालिबुल मौला शाख हज़रत मंठार फ़कीर राजड़ पारां तरह गैर तरह मुशारो पिण दरगाह के अंगण में मुनक़द किया वियो, जंहिंजी सदारत दरगाह हज़रत मंठार फ़कीर राजड़ के गादी नशीन और सूफ़ी शायर मोहम्मद बख्श ज़ामिन राजड़ कई। मुशायरी में शायर अली मोहम्मद उदासी, मुमताज़ बोजदार, अरमान अलाडनो राजड़, हाजी शाहद राजड़, मनवर मला, गुलाम अकबर मेमन, मोहम्मद आलम खासकेली, राजेश भील, मीर मनवर दर्स, मीर हसन मरी, सैयद इस्माइल शाह, बशीर अहमद चांडियो, अमर अब्बास भंबरो, वली हिंगोरो, न्याज मंगरियो, रुजवान कुंबर, गुलाम मरी, हाजी आतिफ बोजदार, जरकस राजड़, इकबाल बोजदार, इमाम बख्श मंगरियो, जामिन मोहम्मद बख्श राजड़ ऐं ॿियनि पंहिंजे नकोल शायरी पेश करे दाद वरितियूं। मुशायरे में मोहम्मद रमज़ान कसीम समीजो, अब्दुल हलीम दर्स, मुबीन बोजदार तरनम में शायरी ॿुधाए खूब दाद वरितियूं। जॾहिं त सूफ़ी शायर हज़रत मंठार फ़कीर राजड़ जी 84 वर्सी के मौके ते गादी नशीन जामिन मोहम्मद बख्श राजड़, वकील प्यारो खान शर असगर शाह, सूफ़ी रागिन समद कीर बरकत अली जी राग जी सूरत में मज़ार ते वञी ऐं गुलन जी चादर चाढ़े इफ्तिताह कयो। इन मौके ते दरगाह मंठार फ़कीर जे अंगण ते दुरूदन जी महफ़िल पिण थी गुज़री, जंहिंमें हज़ारे दुरूद शरीफ जो विर्द पिण कयो वियो। आख़िर में सूफ़ी राग जे महफ़िल पिण थी गुज़री, जंहिंमें सूफ़ी रागिन बरकत जमाल फ़कीर, बाकिर सोलंगी, सदाम फ़कीर, इसराद इब्राहिम फ़कीर ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। ही जेको पैगाम है यो हर दौर हर वक्त लाए इंसान की भलाई लाए इंसान की हिदायत लाए ही बुजुर्गन जो पैगाम है। जदीद दौर में पाण जे ने वेंदासीं, जदीद दौर की जिद्दत ॾे न तो उन में ॿ रुख आहिनि। जेको माण्हू रुख वठे उन में सही रुख बि आहे, जंहिंजो बि छेड़ो कोन्हे, ग़लति रुख आहे उन जो बि छेड़ो कोन्हे, सही रुख वठणु खपे। त हीउ पैगाम ॿुधण सां मन ज़हननि ते असरु पवे माण्हुनि जन ते जेके उन खे सही रुख में इस्तेमालु कनि, जेको मोबाइलूं या नेट या वग़ैरह जेके उन्हनि खे सही रुख में इस्तेमालु कनि। जॾहिं सही पैगाम ईंदो उहो दिलि ताईं पहुचंदो त इंशाअल्लाह उन जो ज़रूरु असरु थींदो ऐं जेको माहौल सुधरंदो। ऐं मोहबत जी ज़रूरत आहे, अॼुकल्ह नफ़रतुनि खे मिटाइण जी ज़रूरत आहे। बुज़ुर्गनि जो जेको कलाम आहे उन में पैगाम उन जो तत्व इहो आहे त नफ़रतूं ख़तमु कयो, मोहबतूं पखेड़ियो। अॼु हज़रत मंठार फ़कीर अलैहि रहमत जो जेको ॾियारो आहे, इन में अल्हम्दुलिल्लाह अॼु बज़म तालिबुल मौला शाख दरगाह मंठार फ़कीर तरफ़ां मुशायरो भी रखियो वियो। सिंध धरती आहे सा सूफ़ियन जी आहे ऐं सूफ़ियन दरशन बुज़ुर्गनि हमेशह हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो आहे। अॼु बि जेके सिंध में दरगाहूं हुननि जा मीनार अॼु बि अहिड़ा रोशन जा मीनार आहिनि जेके इंसानियत जो दर्स ॾियनि पिया। ऐं फ़कीर साईं मंठार पूरी ज़िंदगी जेको आहे सो हक़ीक़त जो मैसेज ॾिनो। ख़ाक जे चोले में जो बोले इहो आवाज़ु हलाए थो केरु, आवाज़ सुने थो ॾिसे पिसे थो अहिड़ा हुनर हलाए थो केरु। असांखे घुरिजे त उन हक़ ते उन सच जे पैगाम ते हलूं ऐं अमल कयूं ऐं फ़कीरनि हमेशह हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो। इन के माशाअल्लाह ॾिसूं था तमामु बहितर नमूने सां थींदो आहे। इन जा इन दरगाह ते हिकिड़ो सूफ़ी राग बि मुशाइरा थींदा आहिनि, पर हर साल ईंदा आहियूं ख़ासि राग ॿुधण लाइ, जीअं त रूहानी सुकून मिले, असांखे ज़हनी सुकून मिली सघे ऐं असीं कोशिशि कंदासीं इन खे वधीक प्रमोट करियूं। इन जीअं असुल जेका सूफ़ी राग आहे उहा दुनिया में वधी सघे त इन खां वधि में वधि माण्हू ॿुधी इन खे शेयर कनि त इन जो हिकिड़ो माना क़दुरु पइजी वञे ऐं राग जो सिस्टम वधी वञे। आउं इहो चवणु चाहींदुसि त हीअ दरगाहूं असांजे लाइ बैतुल्लाह आहिनि, असांखे उहो खपे त अहिड़नि दरगाहनि ते असांजूं ड्यूटियूं थियनि, असांजा पोयनि जूं ड्यूटियूं थियनि, असांजा वॾड़ा ड्यूटी ॾे विया बाबा फ़कीर उस्मान सोलंकी उन जूं ड्यूटियूं आहिनि। उन जे नस्बत सां असांजी पहिरीं ड्यूटी आहे। बाबा साईं जो कलाम ॻाल्हि तमामु मशहूरु मंठार साईं जो कलाम आहे, पग छोड़े पंध पिया मूं वेठे वणझारा, आवरों दे वही रहिजी मुंहिंजा खाइण पीअण सभु खारा। अहिड़नि दरगाहनि ते ड्यूटी ॾियनि, उते मुशाइरा थियनि था, कचहरियूं थियनि थियूं, महफ़िलूं थियनि थियूं फ़कीरनि जूं, उहे ॿुधनि। उन्हनि में तसौफ़ आहे, मोहबत आहे, अमुन आहे, प्यार जो पैगाम आहे। दरवेशनि ॿोली ॻाई आहे, प्यार ऐं वंडियो आहे, मोहबत वंडी आहे। अॼुकल्ह जदीद दौरु अची वियो आहे, नौजवान घटि लाड़ो रखनि था दरगाहनि ॾे, त हिते मोहबत जो ऐं अमन जो सबक़ु मिले थो, पैगाम मिले थो ऐं नौजवान खे खपे त सबक़ु पिराइनि। इंशाअल्लाह असांजी ड्यूटी फ़कीर साईं जे दरगाह ते पहिरीं ड्यूटी आहे। असांजो मामा उस्मान फ़कीर हिते ड्यूटियूं ॾींदो रहे थो, पुराणे टाइम खां वठी ॾींदो रहियो हुयो, पाण हिन जान मां विसाल करे विया आहिनि ऐं असां इंशाअल्लाह इहो सिलसिलो जेको बरक़रार रखंदासीं। हिन फ़कीर जे आस्थान ते पहिरियों दफ़ो हाज़िरी भरे थो। हूअं त मुख़्तलिफ़ मुशाइरनि में अचणु वञणु हूंदो आहे फ़कीरनि वटि, पर साईं मंठार जे आस्थाने ते पहिरियों दफ़ो ॾाढो सुठो महसूसु थियो। हिन में कुल रंग नज़र आयो,
यकरंगी कोने का कुल रंग नज़र आयो। इनमें खिल भोग भी है, इनकलाब भी है, फ़कीरी रंग भी है, रूहानी रमज़ भी है, दुनियादारी भी है, दीन भी है। हर शइ जेका असां फ़कीर जे आस्थान ते मिले थी। ॻोल्हण वारे खे जेको समुंड में सिपूं ॻोल्हींदा आहिनि, जवाहिर ॻोल्हींदा आहिनि, हिते जेका शइ ॻोल्हींदो हुनखे उहा शइ मिलंदी। मूं इहो महसूसु कयो ऐं साईं मोहम्मद बख़्श ज़ामिन जेको आहे उन तमामु सुठी इज़त ॾिनी ऐं उहो मेज़बान बि तमामु सुठो नज़र आयो। असां पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी। असांजी दुआ आहे त हीउ महखानो सदाई आबाद रहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।